जो दरिया गुराम मु अम्मा मथा पूरो जोर रखियो अम्मा चयो त बाबा जानी अचे त हुन सां ॻाल्हाईंदी असां चवंदा रहंदासीं ऐं हो ॿुधंदा रहंदा बाक़ी असांखे हिसो कोन मिलंदो तो मिलंदो जरूर मिलंदो मां कीअं बि करे पंहिंजो हिसो हाण वठंदसि छोके मां हिन घर में घणो वक्त नथी रही सघां पंहिंजो हिसो वठी तू बंगलो वठ जेको दिल चाहियो वठ तोखे कें रोकियो आहे गुराम जेकरे तू अॼु मूंखे इजाज़त दी त मां अम्मा वटि वञी रहां सुना साईं तोखां सवाइ मूंखे हिते आराम किथे ईंदो सिर्फ हिकु राति जी मोहलत घुरां पई गुराम मां बाबा जानी सां ॻाल्हाईंदसि हुनखे चवां त मूंखे मुंहिंजो हिसो ॾे ईअं न तुंहिंजो उते वञे त इहा कैसेट ई मटाए छॾी पूरो ज़ोर रखजांइ न त असांखे हिसो खपे मां पंहिंजी तरफ़ सां पूरो ज़ोर रखंदसि जेकॾहिं तोखे हिसो मिली वियो त बाक़ी ज़िंदगी सुकून सां गुज़रंदी तूं सचाईअ ते जेकॾहिं चढ़ी न हिकिड़ो महीनो उहो बि वॾो आहे छा मां सचाई कोन थी कयां जेकॾहिं तूं सचाई करी हा त कुंज वांगुरु तूं बि पंहिंजो हिसो वठी वञे बस तूं त रुगो खाली हिसो थी घुरी ईअं खाली चवण सां कुझु बि न मिलंदई जेसि ताईं तूं पंहिंजे पीउ जे साम्हूं रोअण रंबट न कंदीअ तेसि ताईं कुझु बि न मिलंदई उन जे करे चवां तूं त उते वञी दहूं कर रड़ियूं करे त मां वॾे अज़ाब में आहियां मूंखे हिसो ॾियो पंहिंजो तॾहिं कमु थींदई ईअं ई कंदसि मुंहिंजा साईं ईअं ई कंदसि हाणे त ख़ुशि न वाह खुश मां तॾहिं थींदो जॾहिं तूं पंहिंजो हिसो वंडे विराए वठी ईंदी कीअं लॻी तोखे असांजी महिमान नवाज़ी तव्हां में असां में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे तूं त असांजे क़ैद में हुई असां त तोखे तकलीफ़ का बि न ॾिनीसीं ऐं बग़ैर तकलीफ़ जे तोखे आज़ाद कयोसीं जल बकरी धनारनि जा धक तोखे आज़ाद कंदासीं जेकॾहिं तो असांखे सही ऐं जेकॾहिं कूड़ हयई त हिन दुनिया मां तोखे आज़ाद करे छॾींदासीं तूं अजायो असांजे मथां शक थो करीं शक न पूरी पक्का इहो अजायो तुंहिंजो वहम आहे छोकिरी असां वटि न आहे कूड़णी पंहिंजे लाइ मसाला पैदा न कर सच सच ॿुधाए तव्हां राणी खे किथे रखियो आहे ॿुधाए जेकॾहिं तूं सच ॿुधाई थो त मल्हार तोसां वाइदो थो करे तोखे असां कुझु बि कोन कंदासीं भले बंदूक हणी छॾ पर हक़ीक़त इहा आहे जल बकरी धनारनि जा धक शायदि तोखे घर वञण जी जल्दी कोन्हे का केतिरो वक़्तु क़ैद में रखंदे हा महीनो 2 महीना साल 2 साल तूं जेसीं ताईं राणीअ जो ॾस नथो ॾीं भल तोखे 10 साल लॻी वञनि पर तूं हिते हूंदे जॾहिं तोखे चवां बि अथो त उहा असां वटि आई कोन्हे त पोइ ज़िद छाजो तूं ईअं कोन मञी तो बि ख़िदमत कई मां बि तुंहिंजी ख़िदमत कयां थो शमो वञी चांहि खणी आ पर पहिरियां हिन खां पुछ चांहि पींदो या न तूं वञी चांहि खणी आ जेकॾहिं हिन चांहि न पीती त उहा चांहि रमज़ान पी छॾी हा हिन जे वांगुरु मां पीअंदुसि अदा अलाह जो वास्तो अथई ॿीहर सुल्तान वारनि खां राणा जे लाइ सदोरीअ रिश्तो न घुरण अचिजांइ छोकिरी हिन रिश्ते में राज़ी न आहे चेती अगरि मुंहिंजे हिते रिश्तो थियो न त मां ज़हर खाई मारे छॾींदमि पाण खे इहा ॻाल्हि त राणा बि करे थो जॾहिं छोकिरी न मिली त आउं ज़हर खाई छॾींदुसि इहा ई ॻाल्हि मां वसाई बि थी करे राणा बि शादी कई त आउं ज़हर खाई छॾींदुसि हाणे तूं ई ॿुधा माई त आउं छा कयां हे सभु ॿई ज़हर था पियनि पोइ हिननि खे बचाइण लाइ भला आउं ई ज़हर खाई छॾियां अदा तोखे अलाह हयाती ॾींदो बाक़ी न्याणीअ जी पारत थी इहो रिश्तो न कराइजांइ न त न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी तुंहिंजे न्याणीअ जी ज़िंदगी बर्बाद कान थींदी माई अदी मां पाण चाचा खे इहो ई पई थी चवां तूं सुल्तान वारनि ते ज़ोर भरीं तो राणा खे रिश्तो न ॾियनि भलाई ॾिनी माई भलाई अहिड़े छा न थी मालिक भलाई कंदो ठीकु आहे मां हाणे हलां तूं अजायो ज़िद ते सुल्तान छोकिरी दिलबर वारो तूं न आहे जॾहिं त दिलबर साख तो ॾे एतवार तो ॾे तॾहिं तोखे उन ते यकीन न आहे वैसे दिलबर कूड़ो आहे जेकॾहिं उन जूं ॻाल्हियूं मां तव्हांजे साम्हूं खोलां त ॾंदे आंगुरियूं अची वेंदी
ऐं तव्हां सोचींदो त दिलबर एतिरो किरी सघे थो? बाबा दिलबर अवां सां ॻाल्हियूं थो करणु चाहे, पर जेकॾहिं दिलबर कूड़ो थो निकिरे त यकीन कर मुंहिंजो साथ अवां सां ई हूंदो। ठीकु आहे, तव्हां दिलबर वारनि खे ॻाल्हियुनि लाइ घुरायो। जेकॾहिं दिलबर कूड़ो निकितो त पोइ तव्हांखे जीअं मां चवंदुसि ईअं कंदव। ठीकु आहे सुल्तान, अवां दिलबर खे ॻाल्हि में कूड़ो कयो त पोइ हुनखे मां ॾिसींदुसि, छो त अवां जी इज़त बाबा मुंहिंजी इज़त आहे, हू हितां जो न आहे, पर असांखे पंहिंजे ॻोठ जी इज़त रखणी आहे। मां नथो चाहियां त मुंहिंजे ॻोठ जे मथां को बि आङुर खणे। जेकॾहिं तव्हांजो साथ असां सां हुजे हा न त छोकिरी हिन वक़्तु वापसि मोटी अचे हा। जेकॾहिं छोकिरी दिलबर वारनि वटि आहे सुल्तान त उनखे वापसि ज़रूरु कबो, पर कोशिशि इहा कबी त मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वञे। त पोइ घुरायो दिलबर वारनि खे, सुभाणे दिलबर वारा पहुची वेंदा। ऐं हा, तेसि ताईं हुनजे भाउ खे को बि नुक़सानु पहुचणु न घुर्जे। दादनि खे को बि नुक़सानु न पहुचाईंदासीं। ठीकु आहे, सुभाणे जीअं दिलबर पहुचंदो मां वारा न्यापो कंदुसि, अवां पहुची वञो। ऐं ख़ुदा कंदो त मसइलो अॻिते वधण खां पहिरीं हल करे वठंदासीं। बाबा जानी मूंखे गुराम नाहे चयो, पर मां थी चवां त तव्हीं मूंखे पंहिंजो हिसो वंडे ॾियो। बाबा इस उमिरि में क्या तो जिया, पलासी पाण सां गॾु क़बर में त कोन खणी वेंदासीं, असांजी हयाती ताईं त इंतज़ार करे वेठा। बाबा जानी अल्लाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो, मां तव्हांजी मौत जो वेही इंतज़ार कयां, इहो सुठो थो लॻे। दुआ इन जो मक़सदु इहो त तूं हाणे असांजे मौत जो दुआऊं घुरंदीअ? अम्मा अल्लाह ई न कंदो त मिल्कियत घुरण लाइ मां अहिड़ियूं दुआऊं कयां। असां त अम्मा राति ॾींहुं तव्हांजी ज़िंदगी लाइ दुआऊं घुरूं था। अम्मा तव्हीं त असांजा छप्पर छा आहियो, पोइ हिते छो नथा अची रहो? अम्मा मूं गुराम खे ॾाढो सम्झायो आहे, पर हू नथो मञे, चए थो त असां पंहिंजे घर में सही आहियूं। खुंज खे चयोसीं त मिठन नथो मञे, ऐं तोखे चऊं पिया त चवे थी गुराम नथो मञे। बाबा जानी शादी खां पोइ हर औरत जी इहा ई ख्वाहिश हूंदी आहे त हुनजो पंहिंजो घर हुजे। छा तव्हीं नथा चाहियो त मूंखे पंहिंजो घर हुजे? बाक़ी ही कंहिंजो घर आहे मां? हा मां, पर बर खे छॾ, मां अकेली हिते बेज़ार थी पई आहियां, गुराम खे वठी अच। पुट न जाने असांजी ज़िंदगी केतिरी आहे बाबा, हीउ अकेलो घर असांखे खाइण थो अचे। पुट थोड़ा बहितर इहा त गुराम खे वठी हिन घर में अची रहो। बाबा जानी गुराम मुंहिंजी नथो ॿुधे। सही आहे, गुराम राज़ी थिए थो त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। ठीकु आहे बाबा जानी, जेकी तव्हांजी मर्ज़ी। मां सॼो ॾींहुं हिते अकेली बेज़ार थी वेंदी आहियां, तूं हूंदी आहीं त तोसां ॻाल्हियुनि में वक़्तु गुज़री वेंदो आहे। वरियाम हाणे तूं इहो न सोच त अदावारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परणजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा, इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियाम न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। तो छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादुनि जे सहारे ज़िंदगी गुज़री वेंदी। सदोरी तूं त अकेलाई में ज़िंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवाइ पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम, मूंखां सवाइ ज़िंदगी गुज़ारण जी आदत विझ, आदि करे छॾ पाण खे।
छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। सदोरी जेकॾहिं राणी वापसि अची वञे त पोइ थी सघे थो अदावारनि खे राज़ी करे वठूं, पर हाणे मूंखे नथो लॻे त अदावारा राज़ी थींदा ऐं असां ॿई हिकु थी सघंदासीं। सदोरी ॿियो त तूं मूं लाइ कुझु बि नथी करे सघे, पर अवेल सवेल मोबाइल ते ॻाल्हाईंदी कर। तुंहिंजो दिलासो ये ज़िंदगी गुज़ारण लाइ काफ़ी आहे, पर हाणे त तूं उहो दिलासो बि कोन थी ॾे। हा, कोशिश कंदसि त हाणे तोसां ॻाल्हायां। कोशिश न सदोरी, कोशिश न, पर तूं मूंखे पूरी पक ॾे त तूं मूंसां फोन ते ॻाल्हाईं। ठीकु आहे वरियम, पंहिंजो ख्यालु रखजांइ। ठीकु आहे सदोरी, तूं बि पंहिंजो ख्यालु रखंदी कर। घणो सोचे तूं पाण खे परेशान न कर। जेकॾहिं मालिक चाहियो त इंशाल्लाह हिकु ॾींहुं ज़रूरु हिकु थी वेंदासीं। इन उम्मीद ते त जियां पई। पंहिंजो ख्यालु रखजांइ। तूं बि पंहिंजो ख्यालु रखंदी कर। झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, झेड़ा दोखा लुड़ बखेड़ा, आ रिश्तन जो टकरा, आ रिश्तन जो टकरा। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। जेकॾहिं अवी ॿई हिक ॿिए ते कावड़ कंदा रहंदव त पोइ तव्हां ॿिन्ही में ठा करे कोन थी सघंदो। रईस सुल्तान जो दरिया। छा थो चए? अदा ही अञा ताईं वात कोन थो खोले। जेकॾहिं तव्हां चओ त ॾियूं हिनखे सटको, पोइ ही मिठू तोते वांगुरु ॿियो ॿोलींदो। ॿुधाए न छा थो चए? सुल्तान, जॾहिं मूंखे ख़बर ई न आहे त तोखे छा ॿुधायां? मां सम्झां थो त तूं पाण सां गॾु असांखे बि हज़ार में छॾे। छा कंदव? हाँ, मारींदव? तो हणो न बंदूक, बीठा छो आहियो? हणो बंदूक, हणो न। मारींदो त कौन सा, बाक़ी तुंहिंजूं इहे टंगूं भञी खुरखुलो करे छॾींदो साईं। हलण फिरण जे क़ाबिल न रहंदे। अदा ओसी ताईं हिनजी मस्ती न हुई जेतिरे ताईं तूं मूंखे ऐं अदा मल्हार खे इजाज़त न थोड़ी। तव्हांखे इजाज़त आहे, जेतिरो बि तव्हांखे वेहणो आहे न भले वेहणो। झल बकरी धनारन जा धग न मल्हार न बदल हुजे। ऐसी ताईं न खोलियोसि जेसी ताईं ही ज़बान न खोले। सुल्तान, शमू खे पुलिस पकड़े
अदा कोड़ल राह बाई मु एक कारोबार करण जो सोचो आ। अरे बाबा कारोबार लाइ लख रुपया खपन ता वट आहिनि लख रुपया? लाज़मी ना है लखन में मानू कारोबार शुरू करे असा सवन में भी शुरू करण वाला है। एड़ो कारोबार कंदासी जो सजे गोठ में असा जो कारोबार मशहूर विंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जो के कारोबार जला सोचो त सही पर इहो त बुधायो यो कारोबार आहे केड़ो? अदी तोखे त खबर आ त उन्हारो अची वियो आ ऐं ॾींहं बि वॾा थींदा आहिनि। हाँ हाँ खबर आहे पर इहो त खबर पवे त कयो छा था? मां जुड़ियो आहे न सांधाणो विकणंदासी ऐं अदी उन सां गॾु पकोड़ा ठाहे खपाईंदासी। हा सही ई पुट सांधाणो ठाहींदा ऐं माण्हू खाईंदा। इहा ॻाल्हि न कर मां सांधाणे ठाहिण जो वॾो माहिर आ। हिकु चकर सांधाणो ठाहींदुसि न तूं पंहिंजूं आङिरियूं चटींदी आङिरियूं। अदा कोड़ल सांधाणे में असां अंबड़ियूं विझंदासीं अंबड़ियूं ऐं हुन में लीमो विझंदासीं निपुड़े 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 विझंदासीं। वाट पाणी थी थो न? हा हा यार वात त पाणी थिए पियो। अञा असां ठाहियो बि कोन्हे त तुंहिंजो वात पाणी थो करे। इहो सोच जेॾी महिल ठाहे दंग कयोसीं न तुंहिंजे वात मां नलको वहंदो पाणी जो नलको। हाणे बस कयो ठाही कोन अथव अॻे असांजे वात में पाणी अची वियो आहे। अदी सुभाणे राह बाई मां सांधाणे जो सामान वठींदासीं पर इहो ॿुधा त बरनी वठूं जा पारो। अरे रे बरनी न बरनी महांगी आहे। पहिरीं वॾो पारो वठंदासीं हुनमें लीमा ऐं बसर विझंदासीं जेसीं ताईं अंबड़ियूं लहनि न। माई जादो पल्ली ठाए रखी है बोरची खाने में ही भी खुश थी थे त मां पल्ली खाईंदम। अॼु असुल हिननि जो ढींगो ई ढेरी करणो आहे। हिननि मूंसां अहिड़ियूं झूठूं कयूं आहिनि। हाणे मां हिननि सां अहिड़ी हालत कंदम जो सॼी उम्र यादि कंदा। दिलबर बाबा तव्हां चओ था त छोकिरी असां वटि न आहे पर सुल्तान तो चवे त छोकिरी अवां वटि ई आहे। रईस जेकॾहिं सुल्तान खे असांजी ज़बान मथां एतबार न आहे त पोइ तव्हां ईअं कयो जो भलो साईं खणी विच ते रखो उन ते ॻाल्हियूं कयो। रईस मां कूड़े माण्हू खे कसम न आहियां ॾींदो। सुल्तान मां तव्हां खां ॾिजां कोन थो जो कूड़ हणंदुसि। जेकॾहिं छोकिरी मूं वटि हुजे न सीने ते धक खणी ॿुधायां त छोकिरी मूं वटि आहे। तूं कूड़ थो ॻाल्हाई छोकिरी तव्हां वटि ई आहे। सिर्फ़ तूं पंहिंजे भाउ खे आज़ाद करणु चाहीं थो। तूं कंदे छा मुंहिंजे भाउ खे? हाँ मारे छॾींदेसि न मोकल अथई बंदूक खणी मारे छॾीसि। पोइ पंहिंजो ख़्यालु रखजां उनजे बदिले में जेकॾहिं मां तव्हां टिनी भाइरनि खे न कुठो त मुंहिंजो नाम दिलबर न। एतिरो ठाउको कॾहिं कथी वियो आहीं तूं? ठाउको आहियां सुल्तान। जेकॾहिं तूं ताक़त रखी थो कमज़ोर असां बि न। जेकॾहिं अवी ॿई हिक ॿिए ते कावड़ कंदा रहंदव त पोइ तव्हां ॿिन्ही में ठा कॾहिं कोन थी सघंदो। रईस ही सुल्तान जायो ज़िद कई वेठो आहे। जॾहिं मां चवां थो त छोकिरी असां वटि आहे ई न त पोइ हुनखे किथां आणियूं? सुल्तान ॻाल्हि आहे कहिड़ी जो तोखे पूरो यकीन आहे त छोकिरी दिलबर वटि आहे? रईस हे दिलबर छोकिरी सां शादी करणु थो चाहे। जॾहिं छोकिरी पहिरियों भेरो हितां निकिती हुई उहो बि ही फोन ते छोकिरी खे बेवकूफ़ बणाए छोकिरी खे घर मां कढियईं। उतां छोकिरी खे पढ़ाए वापसि कयईं त मलार खे ज़हर ॾेई ख़तम कर। उन खां पोइ निकाह कंदासीं। अदा मलार बची वियो ऐं हिन जो मक़सदु पूरो न थियो। रईस हिन खां कसम वठो हिन खां इहो पुछो त ही राणी सां शादी करणु न पियो चाहियो? हा राणीअ सां मां शादी करण जो इरादो रखां पियो पर मलार खे ज़हर ॾेई मारण जो मोहन खे न चयो। शादी जो इरादो रखी पियो पर जॾहिं अदा मल्हार उनखे तलाक ई न ॾे पियो त तुंहिंजो निकाह कीअं थिए? इन्ही मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं राणी खे पढ़ाए मोकिलियो हो अदा मल्हार खे ज़हर ॾियण लाइ। दिलबर जे इहा हक़ीक़त आहे त पोइ अवी ॾोही आहे। अवला बहितर इहो ई आहे त छोकिरी खे सुल्तान जे हवाले कयो
इन दुश्मनी खे इते खत्म करे छॾियो त बहितर आहे बाबा। अरे सर, छोकिरी असां वटि न आहे। जेकॾहिं 10 सालनि में बि छोकिरी जी साबिते असां मथां बीठी त जेको तव्हां ॾंढ ॾियो चवंदव असां भरे ॾियण लाइ तयार आहियूं। साधुचंद सुल्तान, ऐसो ही कूड़ो आहे, छोकिरी हिन वटि आहे। सुल्तान, तोखां वधीक शकी इंसान मां सम्झां थो त हिन ॾेह में कोई न। जेकॾहिं 1 हफ़्ते जे अंदरि छोकिरी असांखे वापसि न मिली त तोखे पंहिंजे भाउ जो लाश मिलंदो। हफ़्तो छो सुल्तान, सुभाणे ई उनखे मारे लाश असां तरफ़ मोकिले छॾ। पर इहो ज़रूर सोचिजां, उन खां पोइ जेकॾहिं तुंहिंजे सीने में केरु गोलियूं लाहींदो तूं मां हूंदुसि, मां। ख़ुदा खे मञो बाबा, अलाह खे मञो, ज़िद तां लही वञो। छो पंहिंजी ज़िंदगी तबाह करण जे पोयां पिया आहियो? तबाही जी शुरूआत थी चुकी आहे। जे एड़ियूं ॿाराणियूं हरकतूं कंदी वो ज़ाहिर आहे चोट मां झले कमरे में तो बंदि कंदासीं या छॾे ॾींदासीं। असां ते बसि भॻो थो अची, पंहिंजी ने दादली ज़ाल खे कुझु नथो चई। छा ॿुधायां बाबा, इहो सुल्तान ज़िद ते आहे। चए पियो त छोकिरी तव्हां वटि आहे। जेकॾहिं इहा छोकिरी 1 हफ़्ते जे अंदरि अंदरि असांजे हवाले न कयो त पोइ तव्हांखे दादनि जो लाश मिलंदो।